नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में खबर ॾींदा हलूं त लाहौर में मोटरसाइकिल सवार शहरी ते हथियार ताने तशद्दुद जो निशानो बणाईंदड़ बाअसर शख्स खे गिरफ़्तार कयो वियो। लाहौर जे इलाइक़े कोरिडोर ग्राउंड में हिकु बाअसर शख्स जे तरफ़ां आम शहरी ते तशद्दुद ऐं पिस्टल ॾेखारण धमकियूं ॾियण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। वीडियो में ॾिसी सघिजे थो त हिकु बाअसर शख्स नौजवान खे पहिरीं रोड जे विच ते ग्रीन ब्लेड ते किराए थो ऐं पोइ गाॾी मां पिस्टल कढे हुन ते ताने छॾे थो। इन दौरान जवाबदार मसरूफ़ रोड ते शहरी जे चेहरे ते लतनि मथां लतूं हणे थो। लाहौर पुलिस मूजिबि नोटिस वठंदे कुछ ही कलाकनि में जवाबदार खे ॻोल्हे वरितो, गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार जो नालो अकील मिर्ज़ा आहे, जेको हिकु बैंक में मुलाज़िम आहे। जवाबदार अकील मिर्ज़ा पुलिस खे ॿुधाए त गुलशान जी मोटरसाइकिलनि जी क़ीमती गाॾी खे टच थी इन में कावड़ में अची वियो। तशद्दुद जो निशानो बणाईंदड़ शहरी जो नालो गुलशान शहज़ाद आहे ऐं बागबान पूरा जो रवासी आहे। जॾहिं त पुलिस जवाबदार ख़िलाफ़ शहरी जी मदद में थाणे ॾखण छावणी में केस दाख़िल करे वरितो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।